हर किस्म जी हमदे सना वॾाई अने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पांजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे जुमे जो खुतबो है जो उन्वान है जिंदगी वरी की न मिलंदी। दुनिया जी जिंदगी जो को पां गुज़ारियूं पिया, कंहिंखे 15 वरिया, कंहिंखे 20 वरिया, कंहिंखे 25 वरिया, कंहिंखे 50 वरिया, कंहिंखे वतैनो पण वधारे, अलग अलग जमार मिलई है। अञा पण पांखे जेकी पंहिंजी तक़दीर में पंहिंजे नसीब में लिखियल हूंदी जमार पांखे मिलंदी। ये जमार, ये उम्र, ये जिंदगी हर के इंसान के हिकड़े फिरा मिले थी। जो को इंसान पिन जी जमार पूरी करे, उम्र पूरी करे दुनिया में वेंदो रहे, वो बेफिरा पाछो हिन दुनिया में कदें की न चींदो। पांजी अखी अॻियां केतरा माण्हू दुनिया छड़े वेंदा रहा, जंहिंजे जनाज़े के पां तैयार कयो, कुलो ॾिनो, नमाज पढ़ियासीं अने दफ़न करे आयासीं। अहिड़ा पांखे सैकड़ों माण्हू सुझे जंहिंखे पां ॾिठा पण उ अॼु पांखे नज़र नथा अचनि। उ पिंड जी जमार, पिंड जी उम्र पूरी करे वेंदा रहा। अॼु पां रहियासीं पंहिंजी जमार ने पंहिंजी उम्र पां जेको दुनिया में गुज़ारियूं पिया, सवारी ये जमार ख़त्म थी वेंदी। ये उम्र ईअं जै जीअं काड़े में पां बर्फ़ रखी छॾियो, बर्फ़ घरे वारी है। ये जमार घरे वारी है, ख़त्म थिए वारी है। अॼु पां दुनिया में रहियासीं, सवारे पां की न हूंदासीं। ये जमार, ये उम्र जेको अल्लाह ताला पांखे ॾिने, इन जो मक़सद करो है। दुनिया में पां कुला आया आहियूं, कोरो पंहिंजो मक़सद सिर्फ़ ई है कि दुनिया में अचूं, कमायूं, खयूं पियूं, लहरी कयूं, टाइम पास कयूं ने पाछा मरी वञूं। इन कता अलग ॿियो को मक़सद अल्लाह रखें। पां पंड के निहारियूं त पंहिंजी हालत इहा है जे अहिड़ो लॻे थो जे मौज अने मस्ती करेला करे पांखे दुनिया में अल्लाह हलाए। कीअं ॿई यादि ईंदा आहिनि। ॾींहुं सॼो महिनत कयूं, मजूरी कयूं, कमायूं, खयूं, राति जो आराम कयूं, अने ॿिए ॾींहुं वरी मजूरी मथे हलिया वञूं। ईअं पंहिंजी ज़िंदगी गुज़रे पई। कमाइणो खियणो, कमाइणो खियणो, बस।
अने इन कथा वधारे जेकॾहिं पांखे मिल्कत मिली वञे, पैसो मिली वञे थो, त मौज करणा, लहर करणी। अक्सर पंहिंजे माण्हुनि जी ज़बान में जा पां सुणो पण था त खाई पी लहर करे लायो ॼमार बेफ़रक़ी न मिलंदी। तो करो ॼमार पांखे एतिरे लाइ करे मिलई आहे जे खाली खाए पी द्रो करे लायूं। हीअ ज़िंदगी जेको पांखे मिलई है तंहिंजो मक़सद करो है। ठीक है, ऊ कौमूं ऊ माड़ूअ जंहिंजो अल्लाह मथे ईमान नाई, क़यामत जे ॾींहं मथे ईमान नाई, ऊ जन्नत के दोज़ख के कंहिं वस्तु के मञे नथा, उन्हीं जो अक़ीदो ई है, उन्हीं जो ईमान ई है जी दुनिया जी ज़िंदगी है, खयों पियूं लहर कयूं मरी वेंदासीं, ख़त्म थी वेंदासीं। पर पां त मुसलमान आहियूं न, पंहिंजो त अल्लाह मथे ईमान आहे न। जे पां मरी वेंदासीं तंहिं पुठियां अल्लाह ताला पांखे बेफिरा जियरा कंदो। हीअ ज़िंदगी खाली ज़िंदगी न आहे, हिन ज़िंदगीअ खां पुठियां ॿई ज़िंदगी पण आहे जेको असल ज़िंदगी आहे। पां कुल आयासीं दुनिया में एतिरे लाइ करे आया आहियूं जे टाइम पास कर लायूं। हीअ ज़िंदगी टाइम पास करे जी न आहे, हीअ ज़िंदगी कमाए जी ज़िंदगी है। कोरो कमाए जी, खाली पैसो न, नेकियूं कमाए जी, अमल कमाए जी, अने ॿिज पोखे जी। ये जेको ॼमार पांखे मिलई है उहो पां विञायूं पिया। पां मां जेको माण्हू खेड़ू ताईं खेत्र पोखीअ था, उन्हीं के जरा खेत्र पोखणो वे तो तैनो मांदई वो फूल तैयारी कई था, ऊन्हारे में सूड़ कढी लाई, खेत्र के बिल्कुल साफ करे छड़ी। मींहुं ओडो पुजे तैनो मांदई हर कढाए लाई, थोड़ी घणी बरसात थिए त खेड़ कराए लाई, अने जरा फूल बरसात थी वञे तर पोख करे लाई। पो इन धाईअ के, इन अनाज के, इन खेती के बचाला करे चौफेर खेत्र के वाड़ कई। रात ने डी पिंड खेत्र में थिया वे, रोल ढोर ढगा अचे तंहिंखे हकलीए, माल के हकलीए, अने कीड़े नु का बीमारी नो इन बिज के ने खेती के बचाला करे दवाऊं गिनी अचे, दवाऊं छंडिए। पो इन खेती बेरो ॿियो जेको ख़राब घाह उगी अचे उनके कढी ने साफ़ कई, खेत्र में वरी सूड़ कढे, हेॾी मेहनत कुला कई था। एतिरे लाइ करे कई था इन के ख़बर है जे बिज जेको पोखियो है ई सवारे उगंदो, अने जे कॾहिं इन बिज मथे मेहनत कई, इन खेत्र मथे मेहनत कई त मुंहिंजी 12 महीने जी रोजी खेत्र में निकिरी अचे थी। ऊ खेतर जेको पांखे 12 महीने जी रोजी ॾे थो, तंहिं मथे हेॾी मेहनत कई खपे मेहनत, पण उहा ॼमार जेको हमेशा हमेश लाइ करे पांखे जन्नत में या दोज़ख में खणी वेंदी, उन ॼमार में पां कोई खेती न आहे। ये दुनिया खेती है, ही खेत्र पांखे मिलियो है, पां पूरो पोखियूं था, पां बावर पोखियूं पिया, अने समझो ईअं था जे आख़िरत में असांखे अंब मिलंदा की न मिलंदा। जहिड़ो बिज पां पोखींदासीं अहिड़ो वण सवारे पांखे साम्हूं उगंदो। ज़िंदगी हिकिड़े फिर मिले वारी है, अने जे कॾहिं आंखे विश्वास न वे त निहारियो, पंहिंजे ॻोठ में निहारियो, पंहिंजे पाड़े में निहारियो, पंहिंजे घर में आकाए में निहारियो, कई पंहिंजा वड़ियल, कई पंहिंजा माइत्र, कई पंहिंजा भाउ, कई पंहिंजी सुञाण वारा जेको दुनिया छॾे वेंदा रहिया पाछा आया न ई आया,
अने क़यामत जे ॾींहं सुधी पाछा की न थींदा। कोक पंहिंजा वडील मरी विया, तंहिंखे सैकड़ो वर थी विया, उन खे पाण ॾिठा की न हुआ। पंहिंजा ॾाॾा हुआ, पड़ ॾाॾा हुआ, तंहिं पण अॻियां हुआ, हू मरी विया, तंहिंखे सैकड़ो वर थिया, क़बर जे हवाले थी विया। अञा क़यामत जे ॾींहं सुधी उहो क़बर में हूंदा। ई टाइम पाण मथे अचींदो, पाण पण क़बर में पुरजी वेंदासीं, पाण मथां मण मिटीअ जा वरी वेंदा, अने सैकड़ो वर, सौकड़ा वर उन क़बर में उन मिटीअ हेठि पाण खे रहणो आहे। उन क़बर लाइ करे पाण तयारी कई आहे, उन आख़िरत जे मैदान लाइ करे पाण तयारी कई आहे, पाण ना ई कई। ऐं मौज करे लायूं, लहर करे लायूं, टाइम पास करे लायूं, जिंदगी टाइम पास करे ला करे ना आहे। अने पाखे कदर थींदो, पाखे अखी अचीनियूं, पाखे ख़बर पवंदी, पण ख़बर तेर पवंदी जरा ये जिंदगी पंहिंजे हथ में निकिरी वेंदी। अल्लाह ताला फरमाए थो, वलौ तरा इदिल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहन इन्ना मुकिनून। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर खे चए, काश ऐं उहो वक़्तु ॾिसो, उहो टाइम ॾिसो जहिड़ा मुजरिम माण्हूअ, गुनहगार माण्हूअ, पापीअ माण्हूअ, अल्लाह जा नाफरमान माण्हूअ अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं कंध झुकाए न उभा हूंदा। हिते त वॾा ई आहे न, हिते त कंध हेठि थिए नथो, कंध मथां थियो पियो आहे। आऊं बरूको, आऊं ताक़त वारो, मूंखे चए केरु, कंहिंजी ॻाल्हि मथे कीअं ध्यानु न आहे। गमे एतिरियूं नसीहतूं कयो, गमे एतिरो सम्झायो, कीअं न, परवाज न आहे। पिन जे गुरूर में, घमंड में कंध मथे खणी वञे पियो, कंहिंजी ॻाल्हि सुणे नथो। अल्लाह फरमाए थो, काश ऐं उहो मंज़र ॾिसो, ईज माण्हूअ अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं कंध झुकाए न उभा हूंदा, न चवंदा करो रब्बना अबसरना व समिअना, ए अल्लाह असां हाणे मड़े ॾिसी लाथो, मड़े सुणी लाथो। दुनिया में कोन ते सुहा, दुनिया में कोन ते सम्झिया, ए अल्लाह उते सम्झ में ॻाल्हि न वई, हाणे असां मड़े सम्झी लाथो आहे। जे जन्नत पण आहे, दोज़ख पण आहे, अज़ाब पण आहे, सवाब पण आहे, वस्तु मड़े हक़ीक़त आई। पो फरजिअना नअमल सालिहन, ए अल्लाह तू असांखे पाछो वरी दुनिया में हलाए त असीं हाणे नेक अमल करे अचूं। दुनिया में पाछो हलाए त नेक अमल करे अचूं, पां उहा ज़िंदगी मंगंदासीं जेको हैर पांखे मिलई आहे। ही ॾींहुं पां मंगंदासीं, अल्लाह हिकिड़े फेरा पाछो वरी हला। अल्लाह रब्बुल आलमीन पाछो कॾहिं की न हलाईंदो, उहा ज़िंदगी हिकिड़े फेरा पूरी थी वेंदी, पूरी थी वई। ही ॾींहुं, ये ॼमार जेको पां गुज़ारियूं पिया न, ईअं विञायूं पिया, रियाण में, खोटी ॻाल्हि में, वार्ता में, मोबाइल मथे गिलाइण गीबते में, गुनाह जे कमे में, बाज़ारी में, होटली ते, रोड़े मथे, ई ॾींहुं जेको पां फिटायूं पिया, अल्लाह वटि गुज़ारिश कंदासीं, ऐं अल्लाह असांखे ई ॾींहुं पाछा ॾे। ही पाछा मिले वारा न, कॾहिं की न मिलंदा। रुगो एतिरो न, बल्कि अल्लाह ताला सूरह फातिर में फरमाए, वहुम यस्तरिखून फीहा, दोज़खिया जरा दोज़ख में वेंदा रहंदा, तेरा रणी कंदा, रणी कंदा, अने पोइ चवंदा रब्बना अखरिजना नअमल सालिहा, ए असांजा रब हिन दोज़ख में जा तूं असांखे ॿाहिरि कढ, पोइ असांखे दुनिया में पाछो हलाए, नअमल सालिहन, असीं ऊ नेक अमल करे अचूं, गैर अल्लज़ी कुन्ना नअमल, जेको असीं की न कंदा हुआसीं। अल्लाह रब्बुल आलमीन के चवंदा, अल्लाह पाछो हलाए त नेक अमल करे अचो। अल्लाह ताला चवंदो, जवाब सुनो, अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर, करो, छा असां तव्हांखे उहो ज़िंदगी न ॾिनी, जंहिं में तव्हां नसीहत ॿुधो, नसीहत ॿुधो, नसीहत ॿुधो, नसीहत ॿुधो, नसीहत ॿुधो, नसीहत ॿुधो,
असां आंखे ॼमार कीन ॾिनी वई, आंखे एतिरी ॼमार मिलई, एतिरी उम्र मिलई, एतिरी ज़िंदगी मिलई, जे कॾहिं आंखे नसीहत क़बूल करणी वई ने अमल करणा हुआ त तेर करे आया, तेर त अमल कया न। वजाकुमुन नज़ीर, अने माण्हू समझाए वारा पण आ वटि आया हुआ, नबी आया, रसूल आया, अल्लाह जो किताब क़ुरान आट आयो, आंखे समझाए वारा मौलाना मौलवी मियां जी आलिम वॾा वॾा माण्हू आट आया। कंहिंजी ॻाल्हि सुवां, कंहिं मथे अमल कयां, कंहिंजी ॻाल्हि सम्झिया, तेर तव्हांखे परवाह न वई। अने हाणे चओ था जे असांखे वरी पाछो हलाए त असीं अमल करे अचूं। फदूक़ू फमा लिज़ालिमीन मिन नसीर, अल्लाह चवंदो अज़ाब खे चखियो, अहिड़े ज़ालिमे जो हिते कोई पुछे वारो न आहे। उहो ॾींहुं अचे, उहो टाइम अचे, तंहिंखां पहिरीं तयारी करणी है। अने ई पांखे हिते ई ख़बर पई रहंदी। अॼु पां में ॿर है न, अॼु पां में ताक़त है, अॼु पावर है पां में, पां ॿिए कंहिंखे कीअं सम्झूं नथा। ही मड़े ॻाल्हि पांखे मज़ाक थी लॻे थियूं, मौलाना त चवंदा पिया चई न, अख जी खुलंदी टेर जर ॿिया अख खे बंदि कंदा। दुनिया वारा चवंदा अख खे बंदि कयो, ॾोसल वेंदो रहियो आहे, तेर ॾोसल जी अख खुलंदी, हा हाणे मूं मथे टाइम अची वियो, पोइ पूरो फ़ाइदो। अल्लाह फरमाए वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअती अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बी लौला अखरतनी इला अजरिन करीब। ए इंसानो, ए ईमान वारा, उन ॾींहं खां पहिरीं ऐं ख़र्चो करे लायो, अल्लाह जे नाले ते ॾियो, नेकियूं कमायो, सवाब कमायो, किन ॾींहं खां पहिरीं, उहो ॾींहुं जंहिं ॾींहं में आ मथे मौत अची वञे। अने जॾहिं मौत अचींदो त इंसान पहिरीं ज रड़ीअ कंदो, लौला अखरतनी इला अजलिन करीब, ए मुंहिंजा रब तूं मूंखे थोड़को मौक़ो ॾेई दे, जरा आंख ज़िंदगी ॾेई दे, बस कुरो कयां, ऐं सदको ने ख़ैरात कयां, ऐं अमल करे लायां। उहो इंसान जंहिंखे 40 वर मिलिया, जंहिंखे 50 वर मिलिया, जंहिंखे 60 वर मिलिया, 70 ने 80 वर मिलिया, अमल ना ई कहीं, मौत के ॾिसे बिरो न के अख अची वेंदी, हाँ अमल ना ई कया मूं, अल्लाह हाणे मौक़ो ॾे। केॾा वियो वे 60 वर, केॾा वियो वे 70 वर, केॾा वियो वे 80 वर, हेॾी जमार तो फिटाए छॾे। अने तोखे हाणे टाइम खपे थो जे कलाक ॾे 2 कलाक ॾे नेकी कमाए लायां, न न, ॿिए फिरा मौक़ो की न मिलंदो। ही मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ज़िंदगी जेको पंहिंजी है, इहा पहली ने छेली ज़िंदगी है। हिन में जेकी पां कमाईंदासीं ई पांखे उते कमु अचींदो। ही टाइम जे कॾहिं पां विञाए वेही रहियासीं त उते पां पछताईंदासीं, उते रुअंदासीं, हैरान थींदासीं, पण पांखे फ़ाइदो कीअं पण न थिए वारो। ओला एतिरे लाइ करे जे खेत्र पोखे जो टाइम हो तर पां घणे वेठा हुआसीं, खेत्र पोखियो न, महिनत कई न, हाणे ॿिए माण्हूअ खे ॿिज ॾिसूं था, ॿिए माण्हुनि जो धाई ॾिसूं था, खेती ॾिसूं था, ट्रैक्टर भरिजी अचनि पिया, गाॾियूं भरिजी अचनि पियूं, त मूं खेती पोखे त ख़ासो थियो, मूंखे करे एतिरो अनाज थियो। तूं तेरो सुतो पियो वएं, तेरा निंद्र पई कए, हाणे ॿिए खे ॾिसी करे तूं चए थो मूं महिनत कई त ख़ासो थियो। ई पां उते चवंदासीं, ॿिए खे जरा पां ॾिसंदासीं न, नेकियूं खणी वेंदा पिया, अमल खणी वेंदा, जन्नत में दाख़िल थींदा। ऊज जेको पंहिंजी सुञाण वारा, ऊज पंहिंजी संगावतीअ वारा, पां जहिड़ा जे इंसान, पां भेरा रहे वारा, खाधे वारा, उन वटि अमल हुआ, उहो जन्नत में वेंदा पिया, पां दोज़ख में वेंदासीं पिया। तैर पांखे हाँ क़दर थींदी जे टाइम जेको मूं वटि हो, टाइम मूं विञाए छॾियो, मूं ख़तम करे छॾियो, पां अफ़सोस करे से पोइ कहिड़ो फ़ाइदो। हीअ जमार पां वटि आहे। दुनिया कमायो, दुनिया कमाइजी कंहिंखे ना आई, हलाल तरीक़े से कमायो ऐं लखपतीअ थियो, करोड़पतीअ थियो, अरबपतीअ थी वञो, आठ एतिरो पैसो अचे जे समाज पण न, हलाल तरीक़े से कमायो। पण इन ॻाल्हि खे न भुलो जे दुनिया हिकिड़ो ॾींहुं पांखे छॾणी आहे। अचानक मौत अचे पिया, पां ना ई ॾिठा,
वजाकुमुन नज़ीर, आ वटि धिजाए वारा आया। केर धिजाए वारा आया? मौत आयो। मौत नो द्रप थिए तो ना, ऊंधा हुए द्रप थिए को, ऊंधा जो द्रप ना ही मौत जो द्रप है। सपनो धिजा को, सपनो ना मौत नो धिजे तो। लाइट जे वायर में हथ न विझा को धिजा ना, लाइट नो ना मौत नो धिजे तो। जै मौत जो तोखे धप है, जै मौत जो तोखे खौफ है, वो मौत तो मथे अची वेंदो। अल्लाह फरमाए तो धिजाए वारो मौत, धिजाए वारो मौत आ वटि आयो। आ पिंड मथे आयो, तेनो पहिरियां ॿिए मथे आयो। आ ॾिठा हुआ न, कई आजे घर में जा जनाज़ा निकरिया, कई आजे पाड़े में जा जनाज़ा निकरिया, कई आजे ॻोठ मां जनाज़ा निकरिया। आजा मुक़ाम आजी अखी अॻियां वधिया, नयूं नयूं कबरूं बनयूं, नवा नवा माण्हू कब्रस्तान में विया पे। कॾहिं सोचियां जे असांखे पण वञिणो आहे? कॾहिं सोचियां की न वहां? कीअं सम्झा ते असांखे त हमेशह रहणो आहे। न इंसान हर को ई सम्झे थो मौत ॿिए मथे आयो, मूं ते की न अची वेंदो। ऐं त अञा नंढो ई आहियां, नंढो पाण में जा केर न आई। मौत पांखे एतिरो ओॾो आहे, एतिरो ओॾो आहे जे हिन नेड़ीअ जी नस कता पण वधारे पांखे ओॾो आहे। मौत खे लम्हो न सम्झो। ऐं ख़ासि करे जेको नौजवान आहिनि त असां जहिड़ा उहे त ई सम्झनि था अञा त जवानी आहे, अञा त 20 वरह जो, अञा 25 वरह जो, अञा 30 वरह जो थींदोसि, पोइ 40 वरह जो, पोइ 50 वरह जो, पोइ 60 70 वरह जो। तेरा नेवरो वेठो हूंदोसि, मुंहिंजा ॾोहितरा हूंदा, पोतरा हूंदा, बच्चा हूंदा, कमाईंदा, ने पोइ आउं अल्लाह अल्लाह कंदोसि। ई धोखो आहे जेको शैतान पांखे ॾे पियो। पांखे शैतान चए थो ॼमार मिलंदी, न ॼमार एतिरी पांखे मिलंदी जंहिंजी कोई गारंटी न आहे। ना ई ॾिठा नौजवान जा जनाज़ा पान आहिनि ॾिठा? कई घोट दुनिया छॾे हलिया विया, कई सुहिणा फुटरा भला पाणू खासा दुनिया छॾे वेंदा रहिया। अचानक मौत जी ख़बर अचे, पांखे विश्वास न थिए त अञा 20 के 4 महीना थिया हुआ, हेर अञा संग थियो, पणजो पण न आई। अरे दुनिया ईअं जी छॾणी आहे, कंहिंजा का संग थींदा उहो पणजे विगर हलियो वेंदो, को पणजंदो उहो बचे विगर हलियो वेंदो, कंहिंखे बच्चा थींदा उहो बचे खे छॾियो हलियो वेंदो। उहो इंसान सोचींदो आ मुंहिंजे औलाद खे पणजाई, तेनो मांदो ई हलियो वेंदो। उहो इंसान सोचींदो आ मुंहिंजा पोतरा ॾोहितर ॾिसां, तेनो मांदो ई हलियो वेंदो। कई अरमान, कई उमेदूं, कई रिथाऊं इंसान खणी दुनिया में जा हलियो वञे थो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हिन दुनिया जे धोखे में एतिरो न अचो कि सुबुह असांजी कमाए में, सुबुह असांजी कमाए में अने सॼी ज़िंदगी पाई विञाए छॾी आहे। ॾींहं जो सुबुह जो निकिरी वञो वेला, मजूरी कई, महिनत कई, कमायो, सांझ जो पाछा आयासीं, राति जो आराम कयो, सुबुह जो वरी निकिरी वियासीं। ईअं पंहिंजा 50 वरह निकिरी विया, 60 वरह निकिरी विया, 70 वरह निकिरी विया, पण अॻियां जो जेको मैदान आहे बिल्कुलु ख़ाली पियो आहे। खुदा जो पण सोचियो, कबर जे बारे में पण सोचियो, मौत पुठियां पण सोचियो जे अॻियां जेको ज़िंदगी आहे उन ज़िंदगीअ लाइ करे मूं पूरो कयो आहे। अने मुश्किल न आहे, जेकॾहिं पिंड खे तैयार कयो, पिंड मथे महिनत कयो, पूरो करणो आहे, 5 टाइम नमाज पढ़णी है, पाण लाइ करे मुश्किल है। पर मुश्किल एतिरे लाइ करे आहे जे पंहिंजे अंग में नमाज वेठल न आहे। इन जी आंखें हिकिड़ी मिसाल सम्झायां थो। अहिड़ा कई माण्हू बीमार आंखें मिलंदा जेको कायम माटे गोरियूं खाइनि था, कायम माटे, अने ॾींहं में कॾहिं 3 या 4 भेरा गोरी खाइणी पए। डॉक्टर चई छॾे हीअ गोरी टाइम मथे खाज, हिकिड़ी सुबुह जो खाज, हिकिड़ी विपोरे जो खाज, हिकिड़ी सांझी जो खाज, हिकिड़ी राति जो समय तर खाज, कायम माटे खाज। न खाधे पैसर वध घटि थींदा, न खाधे हार्ड थी अचींदो, न खाधे ही थींदो हू थींदो। उहो वरे जा वरे थी विया, टाइम टू टाइम गोरी खाइनि पिया, टाइम टू टाइम। हिकिड़ी गोरी भुलाए नथा, भुला नथा भुले, एतिरे लाइ करे उनखे ख़बर अथई आहे जेकॾहिं गोरी भुली वियोसि त गड़बड़ थी वेंदी, गोरी भुली वियोसि तबियत फिटी वेंदी। एतिरे लाइ करे टाइम मथे गोरी खाइनि पिया, 10 वरह थी विया, 20 वरह, 25 वरह गोरी खाइनि पिया। पर उन ई जॻह मथे
उन ई टाइम मथे जर गोरी खेंदा वे तेर जे नमाज ला करे अचणो वे की न अची सघंदा। डॉक्टर चए तो तबियत बिगड़ी वेंदी इते ला करे गोरी खिया तो जी आखिरत बिगड़ी वेंदी तेना करे नमाज पढ़। तू जिंदगी के बचाए ला करे गोरियूं खे पियो, ये जिंदगी जैला करे तू गोरियूं खे पियो गमे एतिरियूं खाईला मोड़ी वैली खत्म थे वारी है। हिते हमेशा रेला करे कोई ना आयो। हमेशा जी जिंदगी आखिर जी जिंदगी है। जन्नत में व्यासी तपण हमेश ने दोजक में व्यासी तपण हमेश। उन जिंदगी ला करे तैयारी कयो, कमायो भले पण नेक अमल कयो। 5 टाइम नमाज, 12 महीने में रोजा ने अल्हम्दुलिल्लाह पामा अक्सर माण्हू रखें था। जेकॾहिं पैसो है माल है मिल्कत है 12 महीने में हिकिड़े फ़रज़ ज़कात ॾियो। अने पोइ जेकॾहिं अल्लाह ताला वधारे ताक़त ॾे त हज करे अचो। ये अमल रहा, ये इस्लाम जी बुनियाद रही, ये इस्लाम जा थंब रहा, इन के पां कायम कयूं। तैनू पुछया कूड़ खां पां बचो, गिला गीबत नु पां बचो, खोटो धंधो करे खां पां बचो, चोरई खां पां बचो, व्याज खां पां बचो, अने कुल्फत खां पां बचो। पां सदको खैरात कयूं, माण्हुनि के भलाई जो पां ॾस ॾियूं, सची पां ॻाल्हि कयूं, इज़त के पां बचायूं। ई मड़े अमल जेकॾहिं पां करे वञो ने ज़िंदगी पंहिंजी ख़त्म थी वञे, दुनिया में पण कामयाब आहियूं ने आख़िरत में पण कामयाब आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, एतिरे लाइ करे सोचे लायो, समझी लायो, हीअ ज़िंदगी बेफ़रा मिले वारी न आहे। जेकॾहिं अमल करणो आहे हिते ई करे लायो, जेकॾहिं ॿिज पोखणो आहे हिते ज पोखे लायो, जेकॾहिं खेती उते खपे थी खेत्र खे हिते तैयार करे लायो। पोइ सवारे पछताईंदा, पछताए मुंहिंजा सवारे पाण कीअं मिले वारो न आहे। जा अज़ीज़ भाइरो, ने पंहिंजी गफ़लत, पंहिंजी हालत ई आहे अॼु 8 ॾींहं में खाली जुमूज पढ़ो था। 8 ॾींहं में खाली हिकिड़ो जुमू पढ़ो था। अने उहो जुमू वॾो सवाब है जुमू पढ़े जो। पण ही जुमे में जेको पां आया आहियूं, जुमे में पंहिंजो नालो अक्सर माण्हू जो लिखणो च न आहे, ख़बर कुला। एतिरे लाइ करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जुमे जो ॾींहुं अल्लाह जा मलाइक मस्जिद जे दरवाजे मथे वेही रहंदा। अल्लाह जा मलाइक मस्जिद जे दरवाजे मथे वेही रहंदा। जेको मिणी कता पहिरीं अचे थो उनजो नालो लिखे था, अने अॻियां लिखी छॾीए था हिन इंसान हिकिड़ो उठ अल्लाह जे नाले मथे कुर्बान कयो। 2 मिंट आयो, 15 मिंट, अधु कलाक पहला आयो, तो एतिरो सवाब उनके मिलियो जो हिकिड़ो उठ अल्लाह जे नाले मथे ॾेई छॾे। उठ मांगो है 30, 40, 50 हज़ार रुपया। 2 मिंट पहला आयो, 15 मिंट पहला आयो, समझी लायो 50 हज़ार रुपया अल्लाह जे नाले मथे ॾेई ॾिने। ॿियो इंसान अचे थो, उन इंसान के अल्लाह सवाब ॾे तो हिकिड़ी गौ अल्लाह जे नाले मथे ॾिने। टियों अचे तो बकरी ॾिने, रिढ ॾिने, पोइ अलॻि अलॻि सवाब मिले थो। पोइ जहिड़ा मिंबर मथे खतीब ख़ुतबो ॾिने वारो, जुमो पढ़ाए वारो जहिड़ा मिंबर मथे वेही रहे, अल्लाह अकबर थी वञे बांग, त अल्लाह जा मलाइका उहो रजिस्टर बंदि करे विझंदा। हिन खां पुठियां जेको आयो उन रजिस्टर में नालो न आहे लिखियल। जुमे जे रजिस्टर में नालो उनजो न आहे लिखियल जेको बांग पुठियां खुतबे पुठियां आयो आहे। अने पाण त ॿियो अमल कयो न आहे। ही जुमू पाण निहारींदासीं, अल्लाह जुमा डिग पढ़ियो हुउसि, जुमू मूं कॾहिं की न छॾियो, हमेशह जुमू पढ़ंदो हुउसि। मुंहिंजो नालो जुमे में पढ़ना आहे। जुमे जो नालो लिखाए त आहे पण मोड़ो आयो आहे, हिते नालो न आहे लिखाणो। टाइम पूरो थी वियो, तंहिं पुठियां आयो वएं, हाणे नालो की न मिलंदो। पाण 8 ॾींहं जुमू पढ़ो था, उहो पण टाइम मथे नथा अचो। पंहिंजो खुतबो चालू थी, मस्जिद खाली, हर जगह मथे इहा हालत है, रुगो हिते न, हर जगह मथे इहा हालत है मुसलमान जी। ने अमोक माण्हू त उहो ई घर में वेठा हूंदा, खुतबो सुणंदा पिया, हाणे खुतबो पूरो थिए थो, हाणे दौड़ कढी रसो नमाज़ के। यानी उहो जुमो जेको जुमो 8 ॾींहं पाण पढ़ो था उन में पण पाण खे नालो न आहे लिखाणो। ई पंहिंजी हालत है। अहिड़ो लॻे थो पाण खे मरणो आहे च न, मौत पाण मथे अचींदो की न, किन गफ़लत में आहियूं, किन निंद्र में पाण सुतल आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जागो इन निंद्र में जा, अमल लाइ करे तैयार थियो, दुनिया कमायो ने आख़िरत पण कमायो। दुनिया में पण कामयाब थींदा अने आख़िरत में पण कामयाब थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे
जेके बन गालिन पा कुरान हदीस के मुताबिक सुयूं अल्लाह ताला पा बणी के अमल करी तौफीक अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पा बणी के नेक नमाजी मुसलमान बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पा के मौतनो पहला पांच आखिर ला करे तैयारी करी तौफीक अता फरमाए। अल्लाह पा के जैसी जियारे इस्लाम मते जियारे पांजो खात्मो ईमान मते फरमाए। अल्लाह ताला जेके बीमार ने के शिफाए कामिला अजरा अता फरमाए। जेके मरी विया अल्लाह ताला उनकी कब्र के कुशादा फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعلى وأكبر والله يعلم ما تصنعون